अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां जी पंहिंजी होस्ट रेहाना खोखर। ऐं मां जे चेहरे ते मुर्कू आणण जे लाइ हिकिड़ो मुनफरिद प्रोग्राम खणी आई आहियां जंहिंजो नालो आहे भोगन भोगन में। भोगन भोगन में था खिलूं खिली वरी था मिलूं, भोगन भोगन में था खिलूं खिली वरी था मिलूं। हिन प्रोग्राम में हूंदा मज़ाहिया ख़ाका, जोक, लतीफ़ा ऐं शेरो शाइरी। घर में खंजू भी नाहे, पत्ती भी नाहे, जीअं जो खोटी आहे त वरी वरती भी नाहे। उन सां शादी कंदसि जेको सॼो सॼो ॾींहुं मूंखे लतीफ़ा ॿुधाए। उनजे नाले ते बाक़ाइदे कॉलोनी आहे। त पोइ ॾिसण न विसारींदा हर जुमे ते 7 लॻी 10 मिंटनि ते ओनली ऑन धरती टीवी। भोगन भोगन में था खिलूं खिली वरी था मिलूं, भोगन भोगन में था खिलूं खिली वरी था मिलूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम भोगन भोगन में मां जी होस्ट रेहाना खोखर। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मां तव्हांखे हिन प्रोग्राम में ॾेखारींदी आहियां मज़ाहिया ख़ाका, लतीफ़ा, शेरो शाइरी ऐं गीत। हिकु ॿार पंहिंजे माउ खे मासूमियत सां चयो त अम्मी अम्मी, जेकॾहिं को माण्हू पाड़े वारे जी दीवार सां ॾाकण लॻाए झातियूं पाए त छा कजे? मां कावड़ में ॿार खे चयो त पुट, जेकॾहिं केरु ईअं करे न त उनजी ॾाकण खे धिको ॾेई छॾिजांइ। त ॿार चयो अम्मा, मूं ईअं ई कयो आहे, हाणे हली बाबा खे खणो। नाज़रीन, हिकु घोट निकाह थियण खां पोइ मौलवी साहब खां निकाह जी फीस पुछी। मौलवी साहब चयो त पुट, कुंवार जे हुस्न जे मुताबिक़ जेका फीस थिए उहा ॾेई छॾ। घोट खीसे मां मौलवी साहब खे 100 रुपयो कढी ॾिनो। मौलवी साहब खे कावड़ त आई पर चुप रहियो। एतिरे में कुंवार जो घूंघट हटी वियो ऐं मौलवी साहब कुंवार खे ॾिठो त 80 रुपया घोट खे वापसि ॾिनई। चयईं पुट, अचे ही तुंहिंजा बकाया। जी नाज़रीन, इन सां गॾु हाणे वक़्तु थियो आहे खाके जो। त पोइ छा ख़्यालु आहे, अचो त ॾिसूं हिकिड़ो खाको। फकीर, लॻे थो त मां तोखे किथे न किथे ॾिठो आहे। किथे ॾिठो आहे? लिफ्टिन में छोला त न खपाईंदो आहे? न न न। हा, तूं पार्क में फूकणा त न खपाईंदो आहे? न न न न। हा, पक तूं सीओ ते पकोड़ा खपाईंदो आहे? न। किथे ॾिठो आहे? यादि कर। यादि ई त नथो अचे। किथे ॾिठो आहे? दरअसल ॻाल्हि इहा आहे, तव्हां ऐं मां फेसबुक फ्रेंड आहियूं। हा। हिकु पौड़ी औरत हिकु बस वारे खे रोज़ बादाम ऐं पिस्ता खाइण जे लाइ ॾींदी हुई। हिकिड़े ॾींहुं बस वारे हुन खां पुछो त अम्मा, तूं मूंखे रोज़ बादाम ऐं पिस्ता खाइण जे लाइ छो ॾींदी आहीं? तंहिं ते पौड़ी औरत जवाबु ॾिनो त पुट, ॾंद त आहिनि कोन, इन जे करे चूसे उछलाइण खां बहितर आहे त तोखे ॾेई छॾियां। नाज़रीन, हिकु मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे चमाट हणी ऐं उनखे चयईं त मर्द उनखे ई मारींदो आहे जंहिंसां हू तमामु घणो प्यारु कंदो आहे। उन ते ज़ाल मुस्कुराए पंहिंजे मुड़ुस खे 2 चमाटूं हयूं, 4 लतूं हयूं ऐं 10 ॾंडा हया। मार ॾेई हुनखे साणो करे छॾियईं ऐं पोइ चवणु लॻसि, जानू, तोखे छा थो लॻे त मां तोसां मोहबत न आहियां कंदी? जी नाज़रीन, अचो त हाणे ॾिसूं हिकु मज़ेदार खाको।
रोहित साहब खैर त आयो छो पिया रो रोहन भागा रोहन बाकी खिला हेडो हेडो हादसो थियो हादसो साहब खैर त आहे तव्हांजी खैरन सां अमड़ गुज़ारे वई छा बातो भाई चंगी कट निभागा अमड़ नालो तो चए निभागा साहब पोइ भला छा थियो तव्हांजी भला छा मोबाइल फुटजी वई छा अरे ना निभागा ना तो का छोटो अरे इन कोई वडो हादसो थी वा अमड़ भी न गुज़ारे वई आहे मोबाइल भी न खसिया पक तव्हांजा छा भला साहब पैसा गुम थिया छा अरे ना भला पोइ छा थियो आहे साहब मैं छा बता मुझे छा बतो मुझे लाइ कुछ न बचो था मुझी कुकड़े गुज़ारे वई कुकड़ गुज़ारे वई आहे इन्ही जे लाइ तारो वाह साईं वाह साहब तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो टियों ॾींहुं ॾाढो फो थी वियो तव्हां बि ॾिसो मां तव्हांजे साम्हूं यार खिलांदो बीठो अरे निभागा तुआरो ॾाढो वरी कहिड़ो अंडा ॾींदो हो हा भोगन भोगन में था खिलूं खिली वरी था मिलूं भोगन भोगन में था खिलूं खिली वरी था मिलूं। हिक टीचर स्कूल में सभिनि ॿारनि खां हिकिड़ो सवाल कयो त ॿारो जेकॾहिं ॿिनि मां ॿ विया त बाक़ी घणा बचा त उन मां हिकिड़े ॿार ॾाढी मासूमियत सां चयो त मिस सवाल त सम्झ में ई न आयो। टीचर सम्झाईंदे चयो त पुट तो वटि 2 मानियूं आहिनि ऐं 2 मानियूं तूं खाई छॾियूं आहिनि बाक़ी तो वटि छा बचो त ॿार चयो मिस ॿोड़। नाज़रीन पप्पू निंड मां काफ़ी देर सां उथियो देर सां उथण जे करे उनजी माउ उनखे मार ॾिनी ऐं मार ॾेई स्कूल उमाणियईंसि त हू कावड़ में स्कूल वञी रहियो हुयो त पोइ तव्हां कंहिं पुछियसि त पप्पू काॾे वञी रहियो आहीं पप्पू कावड़ में जवाबु ॾिनो त ॾिसी नथो स्कूल जी यूनिफॉर्म पाए बाक़ी डांस करण नथो वञा छा। जी नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे खाके जो त छा ख़्यालु आहे खाको ॾिसजे त पोइ अचो ॾिसूं खाको। हिमन ताईं निंड पियनि जावेद ओ जावेद उथी पुट बिल पियारणा आहिनि बैंक बंदि थी वेंदी 12 थी विया आहिनि 12 छोरो त उथे ई नथो वञी सुख में पओ। मुझे मोबाइल की कहीं उथी वे निंड मां इहो आहे के निंड मां उथण जो सही तरीक़ो। हिकु डॉक्टर मरीज़ जे चेकअप करण खां पोइ मरीज़ खे चयो त तव्हांखे पंहिंजी सिहत सही रखण जे लाइ हाणे रोज़ एक्सरसाइज करणी पवंदी। मरीज़ डॉक्टर साहब खे चयो मां त रोज़ फुटबॉल क्रिकेट ऐं टेनिस खेॾंदो आहियां त डॉक्टर चयो घणी देर मरीज़ डॉक्टर साहब खे जवाबु ॾिनो त डॉक्टर साहब जेसि ताईं मोबाइल जी चार्ज हले। हिकिड़े ॾींहुं हिकु औरत आर्ट गैलरी घुमण वई उते हिकु तस्वीर ॾिठाई ऐं कावड़ में चयाईं त हिते ही भयानक तस्वीर कंहिं लॻाई आहे। आर्ट गैलरी जे मैनेजर चयो त मैडम माफ़ु कजो ही तस्वीर न पर तव्हां आईने में पंहिंजो पाण खे ॾिसी रहिया आहियो। जी नाज़रीन अचो त हाणे ॾिसो हिकु ख़ूबसूरत खाको। अली मुझे दिल थी चवे तो मां वार कटराया ओए कटाए छॾ वार कटराईंदम त सुणी लॻंदम पोइ न कटा पर इहा ॻाल्हि आहे
वार कटराईंदम त क्यूट त लॻंदो। त पोइ कटराए। पर वार कटराइण खां पोइ चोटी न थींदी न। त पोइ न कटराए। पर मां वार कटराइण खां सफ़ा किनी लॻंदम। त पोइ न कटराए। पर मुंहिंजी सभिनि फ्रेंड्स मूंखे चयो आहे त तूं वार कटराए। त पोइ कटराए 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 कटराए। चिड़े छाजे लाइ तो मां त तोखा एडवाइस बि वठां। हिकु छोकिरी पंहिंजे बॉयफ्रेंड खे आइसक्रीम खाईंदे ॾाढो मज़े सां चयो त जानू अॼु मूंखे का अहिड़ी ॻाल्हि चओ जंहिंसां मुंहिंजे दिलि जी धड़कन तेज़ थी वञे। त उन ते छोकिरे जवाबु ॾिनुसि त जानू ॿुध, अॼु मूं वटि न पैसा न आहिनि। पीउ पंहिंजे पुट खे चयो त पुट कंहिंखां बि न ॾिजंदो कर, छो त तूं शींहं जो पुटु आहीं ऐं शींहं आहियां मां। त ॿार जवाबु ॾिनो बिल्कुलु सही था चओ बाबा, असांजे स्कूल टीचर बि ईअं चवंदी आहे त तूं कंहिं जानवर जो पुटु आहीं। नाज़रीन, हिकु डॉक्टर मरीज़ जे दिमाग़ जी सॼी मेमोरी साफ़ कई ऐं पोइ मरीज़ खां पुछईं त ॾे ख़बर कुझु यादि अथई? त मरीज़ सोचे जवाबु ॾिनो त हा, ज़ाल जो नालो। डॉक्टर मरीज़ खे जवाबु ॾिनो सभु कुझु त ख़तमु थी वियो पर वायरस अञा न वियो। जी नाज़रीन, अचो त हाणे ॾिसो हिकिड़ो ख़ूबसूरत खाको। गुलाबो जी बेगम साहिबा। ॻाल्हि त ॿुधा, ते 3 ॾींहं काथे गायब हुई हैं? बेगम साहिबा मां ॻोठ वई हुयमि। पर तूं मूंखे ॿुधायो त कोन्हे। छो बेगम साहिबा तव्हांखे न हुई ख़बर? मूंखे कहिड़ी ख़बर? मां फेसबुक ते पोस्ट ॾिनी त हुई आई एम गोइंग टू विलेज फॉर 3 days ऐं साहब मूंखे कमेंट बि ॾिना हुआ। छा? आई मिस यू गुलाबो। हाँ भोगन भोगन में था खिलूं खिली वरी था मिलूं। भोगन भोगन में था खिलूं खिली वरी था मिलूं। नाज़रीन, हिकु ज़ाल पंहिंजे मुड़ुस सां शिकायत कंदे पंहिंजे मुड़ुस खे चयाईं त तूं शादी खां पहिरियां मूंखे इहो छो न ॿुधायो त तुंहिंजूं 3 शादियूं थियल आहिनि। मुड़ुस ॾाढी मासूमियत सां जवाबु ॾिनो त जानू मूं त तोखे ॿुधायो हुयो त मां तोखे रखंदुसि मलका वांगुरु, शहज़ादी वांगुरु, राणी वांगुरु, तूं पाण ई न सम्झो। हिकु घोट शादीअ जे राति पंहिंजी ज़ाल खां सवालु कयो त जानू मूंखां पहिरीं तुंहिंजो को अफेयर त न रहियो? उन ते ज़ाल ॾाढो ख़ामोश रही। उन ते घोट ज़ाल खे चयो त मां तुंहिंजी हिन ख़ामोशी जो कहिड़ो मतिलबु सम्झां? त उन ते कुंवार ॾाढी कावड़ कई ऐं चयईं मोआ थोरो सब्र त कर, मां ॻणी थो वठां। जी नाज़रीन, अचो त हाणे ॾिसूं हिकिड़ो खाको। छो पुट? चलो बाबा से चलो, मां तव्हां खां नाराज़ आहियां। छो पुट, छो नाराज़ छो आहीं? छो बाबा साईं, तव्हां मुंहिंजी बाइक छो खपाई? अच्छा 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 अच्छा, मुझो दादलो पुट इन्हें करे नाराज़ आ त मां तुझी बाइक खपाए छॾी। हाँ न बाबा जी, छो खपाई था बाइक? ॿुधायो न मूंखे। मुंहिंजी एॾी प्यारी बाइक हुई, सुहिणी बाइक हुई, गाड़ी बाइक हुई, मां जॾहिं स्टार्ट कंदो पर बाबा साईं मूंखे खणी घुमाई ॾी करे। छा छो खपाई था बाबा साईं? न खपाई था कयो मुंहिंजी साईं। पुट पुट तोखे धक बि त लॻो हो न? हाँ, तूं बाइक तां किरी पिए हैं ऐं तोखे धक लॻो हो, इन्हें करे मां खपाए छॾी। जेका शइ तोखे धक हणंदी न उहा मां खपाए छॾींदुसि। बाबा साईं पोइ छा कंदा? छो खपाई भला इहो ॿुधायो। उन्हें तां बि तूं जेको आहे किरी पिए हैं ऐं मुंहिंजे दादले पुट खे धक लॻो हो, इन्हें करे मूं खपाए छॾी। खपाए छॾी? उहा बि खपाए छॾी बाबा साईं? हा। छो बाबा साईं तव्हां मुंहिंजी छो था खपायो? सभु साईं छो था खपायो मुंहिंजूं? पुट पुट ॾिस, जेका बि शइ तोखे धक हणंदी न, हाँ, तोखे नुक़सानु ॾींदी, तोखे धक ॾींदी, उहा शइ घर में न हूंदी, मां हुनखे खपाए छॾींदुसि। सची बाबा साईं? हाँ। खणो कसम? कसम बाबा साईं जेका बि मूंखे शइ धक हणंदी तव्हां हुनखे खपाए छॾींदो? हा हा हा, मां उनखे खपाए छॾींदुसि जेका शइ तोखे धक ॾींदी। कसम कर बाबा साईं, नूर बि थिए था ईअं करे खपाए छॾींदे? ॾिस पुट ॾिस, हाणे यकीन बि त कर न।
सम्झी न हाणे मां कसम खयूं न जेका शइ तोखे धकु ॾींदी मां हुनखे कपाए छॾींदुसि हा बाबा साईं पोइ अम्मा बि त मूंखे रोज़ धकु हणंदी आहे नाज़रीन हिक टीचर ॿार खां सवाल कयो जेकॾहिं कंहिं माण्हू खे कुझु ॿुधण में न अचे त उनखे इंग्लिश में छा चवंदा ॿार ॾाढी मासूमियत सां जवाबु ॾिनो त साईं जेको वणे चओसि उनखे कहिड़ो ॿुधण में ईंदो जी नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे मज़ेदार खाकी ॾिसण जो त पोइ छा ख़्यालु आहे अचो त ॾिसूं खाको अचो डॉक्टर साहब अचो 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 डॉक्टर साहब मुंहिंजे मुड़ुस जो चङी तरह चेकअप कर अलाए छा थी वियो अथसि कल्ह हिकु वॾी बीमारी थी वई आहे अलाए छा जेकॾहिं उहा पवंदी न त असां हिन जो इलाजु कराईंदासीं ख़बर कयो बाबा चेक करिजो डॉक्टर साहब हिते जे ॾींहं खां वठी मुंहिंजो मुड़ुसु बीमार आहे बाबा चेक करण घुणे चेक करिजो ओए 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 डॉक्टर साहब छा थियो हिनखे कुझु बि नाहे थियो हिनखे आराम जी ज़रूरत आहे मां तव्हांखे कुझु दवाऊं थो लिखी ॾियां डॉक्टर साहब ही दवाऊं मां हिनखे केॾी महिल खारायां न न ये दवाऊं हिन जे लाइ न आहिनि बाक़ी ये दवाऊं तव्हांजे लाइ आहिनि हाँ जी नाज़रीन इन सां गॾु असांजे हिन प्रोग्राम जो वक़्तु थियो पूरो उम्मीद थी करियां त पहिरियनि जे प्रोग्रामनि वांगुरु ही प्रोग्राम बि तव्हांखे वणियो हूंदो इन सां गॾु मां तव्हांखां हाणे मोकिलाईंदसि पर इन खां पहिरियां खिलंदा रहो मुस्कुराईंदा रहो छो त खिलण सां पंहिंजो रतु वधंदो आहे ऐं दुश्मन जो रतु सड़ंदो आहे अल्लाह हाफ़िज़ चर्चन चर्चन में था चीड़ूं चिड़ी वरी था वेड़ूं चर्चन चर्चन में था चीड़ूं चिड़ी वरी था वेड़ूं चर्चन चर्चन में था चीड़ूं चिड़ी वरी था वेड़ूं चर्चन चर्चन में था चीड़ूं चिड़ी वरी था वेड़ूं कोठो शंजा ठका कोठो शंजा ठका कोठो शंजा ठका आहिनि